अस्सलाम वालेकुम दोस्तों, असी मौजूद आहियूं साले फ़कीर ख़ासकेली जे ॻोठ में ऐं उन ॻोठ जे ॻोठाणनि जी जेका महिनत आहे ही पूरियत हारी महिनत कश माण्हू आहिनि। हुननि जो फ़सुलु ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। हीउ वणनि जो फ़सुलु आहे ऐं कुझु ॾींहंनि में ही जेको वण फुटी ॾींदा। हीउ तव्हां ॾिसी सघो था त हीउ जेको आहे सो गुल ॿाटी हिन झले छॾी आहे ऐं ॿ टे ॾींहंनि खां पोइ गोगड़ो थींदो। गोगड़े खां पोइ जेको आहे सो फुटी तैयार थींदी, फुटी मार्केट में ईंदी। हिननि जा मुरझायल चेहरा जेके आहिनि से उहे मुरकंदा। ग़रीब माण्हू पूरियत माण्हू जो असासो हुनजी आमदनी माश जेका आहे उहा ज़राअत आहे। मगर हिन वक़्तु जेका सिंध में सूरत हाल आहे, पाणी जी शदीद जेका खोट हुई, चश्मा लिंक कैनाल पंजाब पारां ज़बरदस्ती खोलियो वियो। उन खां पोइ सिंध में पाणी जी वॾी खोट पैदा थी। उन खोट जे करे फ़सुल खे कापारी धकु रसियो आहे। मगर अहिड़ा इलाइक़ा के सिंध जा अहिड़ा ज़िला आहिनि जिथे रुपए मां 8 आना, रुपए मां 12 आना जेको आहे सो फ़सुलु न थियो आहे। उहे मिसकिन माण्हू ॾाढा परेशान आहिनि। मुल्की हालात बि तव्हां ॾिसो पिया त पाकिस्तान जा हालात केॾांहुं पिया वञनि। सियासी धमरचको लॻो पियो आहे ऐं ग़रीब माण्हू परेशान आहे। मगर असीं दुआगू आहियूं अलाह साईं हिन खे फ़सुल मां जेको आहे जजो अनाज ॾे, जजो पूरो थिए, हिननि जो जजो मिल्कियत मिले, कई वीचारा ख़ुशि थियनि। हीउ ॾिसो तव्हां केॾो ज़बरदस्त फ़सुलु थियो आहे वणनि जो। वणनि खां सवाइ जंतर बि आहे ऐं ॿियो फ़सुलु बि पोखियल आहे। असां सां गॾु हिकिड़ो हारी बि मौजूदु आहे, उहो उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त हारी खां पुछूं था त वधीक छा थो ॿुधाए। नाज़रीन, शाम जो पहर आहे। हारी माण्हू, मज़दूर माण्हू, पुरियत माण्हू जंहिंजो गुज़र सफ़र जो ज़रियो ई ज़राअत ज़मीन फ़सुल आहिनि, उहे वीचारा शाम जे टाइम ते, सुबुह जे टाइम ते फ़सुलनि जी सार संभाल लहण लाइ, गुॾ कढण लाइ कोडरूं कुल्हे ते पंहिंजा मथे महिनत कश माण्हू पंहिंजे हिन ज़रई ज़मीन में असांखे मिलंदा आहिनि। असां हींअर साले फ़कीर ख़ासकेली लॻभॻि हिकिड़े फ़सुल में आहियूं जेको वणनि जो फ़सुलु आहे। ताज़ो ई माशाल्लाह फ़सुलु तयारु आहे। 15-20 ॾींहंनि में हिन खनि में ही फुटी मार्केट में अची वेंदी। अलाह साईं कुदरती आफ़तनि खां बचाए, मर्द खां बचाए त जीअं ग़रीब माण्हू ख़ुशहाल थी सघनि। हारी असां सां मौजूदु आहे, पुरियत माण्हू आहे ऐं हिन ॻोठ जो रहवासी आहे। हुन खां असीं पुछंदासीं हीउ जेको वणनि जो फ़सुलु आहे, इन में तव्हां कहिड़ो ॿिज पोखियो आहे, केतिरनि ॾींहंनि में तयारु थिए? हिन में फ़सुलु जेको वणनि जो ॿिज आहे ट्रिपल वना, सिके वना ऐं तक़रीबन ही 60 ॾींहं में तयारु, 60 खां 70 ॾींहं, 80 ॾींहं खाई वञे थो। उन खां पोइ फुटी वग़ैरह ॾे। हींअर जेको फ़सुलु तयारु आहे, हाणे कहिड़ी पोजीशन में, घणनि ॾींहंनि खां पोइ फुटी ॾींदा? ही तक़रीबन 15 ॾींहं 20 ॾींहंनि जे अंदरि फुटी ॾियणु खपे। हींअर मर्द कोई न कोई? मर्द त आहिनि पर दवाऊं न कुली आहिनि, असरु कयूं कोन। इन खां बहितर आहे त पाणी सां वीचारे छॾिजनि। वाह। अच्छा, उन खां पोइ पंहिंजो हीउ फ़सुलु जेको आहे सो तयारु थी वियो आहे, मार्केट में ईंदो। हींअर हिन में मर्द तव्हां पाणी जी खोट जे करे केतिरो हिन में फ़सुल जो नुक़सानु? पाणी जी तमामु घणी परेशानी आहे। पाणी एतिरो त परेशान कयो आहे जो मथां खां ई ऐं हेठि खां मथां खां हर पासे हराम पाई आहे ऐं पाइपनि ज़रिए पैसनि जो सिस्टम बनायो वियो आहे। पाणी खे वेकिरो कयो पियो वञे ऐं अलाह जी दरबार में हिन खे मरी जवाबु ॾियणो आहे ऐं तमामु घणो परेशान कयो आहे। पाणी जी खोट जे करे फ़सुलनि जो नुक़सानु, फ़सुलनि खे तमामु घणो नुक़सानु आहे, पर हथरादू खोट ऐं हथरादू पैसा कमाइण जो तरीक़ो आहे। कहिड़ा इलाइक़ा तव्हांजे नज़रनि में गुज़रिया जिथे फ़सुलु पाणी जे करे न पोखिया विया हुजनि? उते बिल्कुलु मूं कुझु अगरि नयाबाद मुंहिंजो वञणु थियो, मूं ॿई पासा ॾिठो त फ़सुलु मूंखे नज़र न आयो। केतिरी बनियूं वीचारनि माण्हुनि जूं खिरिया ईअं पिया हुआ। नाज़रीन, हीउ तव्हांजो जेको सो हारी हो जंहिंजो हीउ फ़सुलु आहे, इन 2 एकड़ वण पोखिया आहिनि ऐं हिन जी तव्हां ॻाल्हि ॿुधी चए थो त इनशाला असांखे उमेदु आहे त जल्द मार्केट में फ़सुलु ईंदो ऐं असीं बि ख़ुशि थींदासीं, खीसा पैसनि सां भरींदासीं। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर खे ॾींदा इजाज़त।